हाँ जी नाज़रीन, मां के ॿुधाईंदो हलां त हिन वक़्तु नवाब शाह पाकिस्तान पीपल्स पार्टी ज़िले पारां हज़ारनि जी तादाद में गाॾियूं जेके आहिनि हैदराबाद काफ़िलो रवां आहे, जंहिंमें मुख़्तलिफ़ वेन्यूं आहिनि, कारियूं आहिनि, कोचूं आहिनि। ऐं मां खे इहो ॿुधाईंदो हलां त ज़िले सदर सालिम खान ज़रदारी जे तरफ़ां जेको आहे सो हज़ारनि जेके कारकुननि पारां जेको आहे सो शानदार आजाया कई पई वञे। ऐं कारकुननि ऐं अॻवाननि जो चवणो हो त असां पंहिंजे पाकिस्तान पीपल्स पार्टी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी जे ख़िताब ॿुधण जे लाइ अॼु वञी रहिया आहियूं। हैदराबाद में जलसो आहे ऐं वॾी तादाद में जेको आहे सो जलसो आहे पाकिस्तान पीपल्स पार्टी जो। हैदराबाद में जलसो आहे, उन्हनि जो चवणो त जेके केनाल समूरा उहे नामंज़ूर आहिनि। केनालनि जी असां सख़्तु अल्फाज़नि में मज़म्मत कयूं था। पाकिस्तान पीपल्स पार्टी ज़िले सदर सालिम खान ज़रदारी तरफ़ां ॿुधायो वियो आहे त अॼु वाज़े रहंदो, सिंध जी आवाम ॿुधाईंदी त केनाल समूरा नामंज़ूर। उते असांजो उमरकोट जी सीट जी जगह है वो जशन भी है। पाकिस्तान पीपल्स पार्टी के जिन मानन चयो पियो ख़त्म थी वई आहे, ही थी वई आहे, उन्हनि जी लीड भी तव्हां ॾिठी, माननि जी मोहब्बत भी ॾिठी, माननि जो इश्क भी ॾिठो। हाणे उन जो हिकिड़ो जशन आहे। ॿियो असांजो आहे कैनालनि जे ख़िलाफ़ चेयरमैन जो ख़िताब। पाणी घणो थींदो त भले कैनाल कढो, जो थोरो थिए त न कढिजो। हाणे इहा बि का सियासत आहे, इहा सिंध जी सियासत आहे। चोइस्तान में जेके कैनालूं वेठा कढनि ऐं हिकिड़े बंज खे ज़रखेज़ करण लाइ सिंध जे जेको 70% खां 90% रेवेन्यू थो ॾिए, उनखे वीरान करण लाइ जेको वफ़ाक़ जो मनसूबो आहे, असांखे उन नाकाम करण लाइ पंहिंजी आला क़यादत जी हुकूमत ते असां जेको आहे वञूं वेठा हैदराबाद जलसे में। नो मोर कैनाल्स ऑन इंडस रिवर। जेका बिला आसिफ साहब चयो आहे त हिननि हिकिड़ो साज़िश कयो आहे असांजे सदर साहब जे ख़िलाफ़, त उन उते सिग्नेचर कयो आहे त कैनाल लाइ, त ही सॼो कूड़ आहे। असांजो मुतालबो इहो आहे त ही ग़लति था ॻाल्हाइनि, महिरबानी करे पंहिंजा अल्फाज वापसि वठनि। ये जो आसिफ साहब के ऊपर सरासर इल्ज़ाम लगाया गया है कि भाई आसिफ साहब ने खुद सिग्नेचर करके ये करा है, तो ये सरासर झूठ है। हम यही कहेंगे कि हम सदर साहब के साथ हैं, जरदारी आसिफ के साथ हैं, बिलावल भुट्टो साहब के साथ हैं, तो हम उनके साथ हैं और सदा साथ रहेंगे। पहले भी साथ दिया और अब भी साथ देंगे।